पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो मूंखे नथो लॻे त शायदि के जमायत कयो हुजे। उन खां पोइ हिन नाअहल हुकूमत जे ख़िलाफ़ जेका मुहिम हलाई वई, जेका लॉन्ग मार्च कढियो वियो, असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, मां उनखे सलाम पेश थो कयां त असीं जीअं इस्लामाबाद पहुतासीं उनजी अदम एतमाद इमरान ख़ान लाइ दाख़िल थी चुकी हुई ऐं हिन हुकूमत खे लाइण में वॾे में वॾो हथु असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो ऐं आसिफ अली ज़रदारी साहब जो आहे। मुझे चवण जो मकसद इहो आहे त पीपल्स पार्टी उहा जमायत आहे जेका पूरे मुल्क में, पूरे सिंध में, पूरे सूबे में, ज़िले में, तालके में कम करे थी। शायद हिते जीअं नौजवान क़यादत जेके बीठा आहिनि, दीवान कम्युनिटी जा हुजनि, चाहे काइम खानी कम्युनिटी जा हुजनि, चाहे जट कम्युनिटी जा हुजनि या केम कम्युनिटी जा हुजनि, उन नौजवाननि खे हिकु दफ़ा ज़रूरु इहा ॻाल्हि कंदसि। अवी पंहिंजे वॾनि खां पुछो, जेके अवांजा वॾा अल्हम्दुलिल्लाह हयाती हूंदा, त उन्हनि खां बि पुछो त खिपरे तालके खे वधि में वधि स्कीमूं, रोड, रस्ता या जेको डेवलपमेंट जो कमु आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾींदो आहे कि ॿी जमायत न ॾींदो आहे। 50 साल ताईं ये ज़िलो यरगमाल थियलो अवां ज़िले जी हालत ॾिठी हुई। अभी रोज़ कारोबारी माण्हू आयो, दिल्ली वञो था, सांगड़ भीमपुर खां वञो था, हैदराबाद वञो था, नवाबशाह वञो था, जिथे अवां खे सोचणो पवंदो 2 ॾींहं में त असीं इन्हनि शहरनि में कीअं पुॼंदासूं। असांखे उते पुॼण लाइ 4-4, 5-5 कलाक खपनि। उते अभी हींअर 1 कलाक, अधु कलाक, 40 मिंट में उन्हनि शहरनि में पुॼी था वञो। त केतिरो कारोबारी माण्हू सोलो अगरि सुबुह जो निकिरे थो पंहिंजो कम लाइ, शाम जो वापसि पंहिंजे घर थो अचे। त इहो रोडनि जो ॼाल पाकिस्तान पीपल्स पार्टी विछायो आहे। खिपरे में अगरि लाइट ॾिनी आहे, अॼु हिन रोशनी जे वेठा आहियो, हीउ बल्ब बरनि पिया त इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनी आहे। हीउ सिविल हॉस्पिटल में जेको ग़रीबनि जो इलाज पियो थिए या ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, इहो केरु ॾिनो आहे? पुछो न, भई पंहिंजे वॾनि खां नौजवान खे आदत कया हूं। अॼु हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे ॼण सां, त ही पंहिंजे वॾनि खां पुछो त इहे शयूं केरु ॾिनियूं आहिनि? इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनियूं आहिनि। जेके वॾा प्रोजेक्ट हुआ, जी हिते PTCL जी ऑफिस, PTCL खिपरे में अगरि पहिरें दफ़ा आंदो त उहो 88 में मुनव्वर भुट्टे साहब जे टाइम में पाकिस्तान पीपल्स पार्टी आंदो। त जेके वॾा खिपरे तालुके में प्रोजेक्ट आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी आंदा। हिननि छा ॾिनो अव्हांखे? हिननि अव्हांखे रुसवा कयो हूंदो, धमकियूं ॾिनियूं हूंदियूं, ब्लैकमेल कयो हूंदो, नाजाइज़ फ़ाइदा वरिता हूंदो अव्हां खां, पर हिननि कमु कोन कयो हूंदो। हीउ कमु बाबा सिर्फ़ु पंहिंजे लाइ कंदा आहिनि, हीउ अव्हां लाइ कमु न कंदा और शहर लाइ कमु न कंदा। इहो अॼु मुंहिंजी ॻाल्हि खुले लफ़्ज़नि में ॿुधी छॾियो। हीउ नौजवान क़यादत अॼु हिते बीठी आहे। अॻे अव्हांखे धमकाईंदा हुआ, डुॼारींदा हुआ, हर शइ कंदा हुआ। हाणे उहा हुननि में ताक़त निकिरी चुकी आहे, उहे ख़तमु थी चुका आहिनि जंहिंजे सांगड़ मां। ऐं हर नौजवान वटि अॼु पंहिंजो हिकिड़ो हथियार आहे। हर नौजवान वटि पंहिंजो हथियार आहे। हीउ जेको अव्हां वटि पंहिंजो मोबाइल फ़ोन आहे न, इहो सम्झो अव्हांजो हिकिड़ो हथियार आहे। अॼु बि हिकिड़ी टके जी वीडियो ठाहे अगरि वायरल करे था छॾियो त पूरो पाकिस्तान, पूरी दुनिया अव्हां सां गॾु बीठी हूंदी। इहो अव्हांखे ॿुधाए थो छॾियां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।